वीडियो पर जो ज़रा तो ताप चाबी होना आज है ना तारीखी शहर के बारे में कुछ बताइए सही जो चच नामो तो लिखे हाँ हिते मोहम्मद बिन कासिम वारनि अरब जो लश्कर हुयो उन्हनि हिते हमलो कयो ऐं बकोल चच नामे जे 6 महीना शहर जो मुआसिरो थियो ऐं उन मुआसिरे में ज़ाहिर ॿाहिरों जूं फ़ौजूं ऐं लोकल माण्हुनि सां छा रवैयो हूंदो उन में फुरे लुट माण्हू मारणु ऐं ॿिए क़िस्म जा जेके बि जराइम सो 6 महीननि ताईं सोन अनाज ऐं इहे शयूं जेके जीअं लुट फुर थींदी आहे उहा थी हुई ऐं पोइ उन दौर खां जो शहर सॼो 6 महीना ज़ाहिर आहे थियो त पोइ जेके माण्हू बचा के काॾे भॻा हूंदा के काॾे विया हूंदा के केॾे विया हूंदा पोइ एतिरा 100 साल हीअ सिंध जी विसारियल तारीख़ रही हाणे जॾहिं वरी तलीम इल्मु वधियो आहे तलीमी शऊर आयो आहे त पोइ माण्हुनि वरी पुराणा किताब ॾिठा आहिनि ऐं कया आहिनि पोइ उहा पंहिंजा आहे माग मकान जे हवाले सां बिरणमाबाद खे खोले ॾिठो सो दोस्तों अॼु असां आया आहियूं हिते बिरणमाबाद मंसूरा सिंध जो तारीख़ी साईं इनखे शहर चऊंसि छा चऊं सर साईं हिनखे तारीख़ी शहर चऊंसि माना बाबा अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल कुझु छा नालो तव्हांजो रियाज़ अली छा कंदा बाबा तव्हां अच्छा मन तव्हां हिते बेसिकली हिते जाओ न थोरो भला असांखे ॿुधायो कुझु जेको तव्हांजे इल्म में जेको तव्हां ॾे आहे जेको तव्हांखे कासिम बिन कासिम साहब आयो उन्हें सिंध में जो इस्लाम आयो तो पहिरियां ही मतलब मस्जिद आहे पुरानी वॾी मस्जिद आहे पूरी मस्जिद आहे हितां बाउंड्री पूरी अचे थी ही पीर ताईं त हाणे जो इलाही पुराणो न पर हाणे जो उन ज़माने हा जी न ही छा जेका सुई छा इहो ही सर पहिरियां त जेको हिंदुनि जे ज़माने में जेका हिते पूजा कंदा हुआ ऐं के चवंदा त फांसी गार्ड के चवंदा त हाणे जेका सो उन ज़माने में वरी मुस्लमान आया ही मस्जिद आबाद थी त हिते आज़ान ॾींदा हिते मथे जहिड़ी लोड स्पीकर त उन ज़माने में हुआ कोन हिते आज़ान ॾींदा मंसूर ही सर मंसूर है पूरी मंसूर है मंसूरा अच्छा जी जी ये पहिरियां हुई ॿ वेझा शहर लॻनि था जीअं इस्लामाबाद ही रावलपिंडी वेझा शहर कहिड़ा लॻंदा न हिते जेको ही इब्राहिमाबाद हुई थोरी पोइते हुई ऐं ही मंसूर आई जी जी उन इब्राहिमाबाद असर आहे जी जी इब्राहिमाबाद गॾु सर गॾु ढेर पे ही ढेर मतलब हिते छा तबाही चवंदा आई या हे पुट रही वियो आहे ॾाढो ही पहिरियां जेको नए में इल्मु हो त ही माना जेको आहे सो गरक थियो आहे वरी के चवनि था त सर ही गरक कोन थियो आहे न के साड़ियो वियो आहे शहर खे हा बम में वारी ऐं जेको साड़ियो वियो आहे माना हिनखे जलायो वियो आहे कहिड़ो दौर आहे जी साड़ण वारो कहिड़ो दौर आहे ही सर 800 खां जेको न उन खां पोइ त मुस्लमान अची विया न हा मुस्लमान अची विया पोइ साड़ण वारा कहिड़ा हुया हिते ही सर हिंदू जो हिंदू हो वो इंडियन साइड हिंदू हो जे हिन खां ॿेड़ियूं घुरियूं बादशाह खां त हिन बादशाह ॿेड़ियुनि लाइ जेको जीअं पाण खां पाकिस्तान खां कोई हिनखे जेको आहे सो पंहिंजो ईरान खे जो गरक करण लाइ पाण खां कुझु हेल्प घुरनि त पाण कोन ॾींदासीं सर त ईअं माना हिन पंहिंजे बादशाह जेको हुन मना कयो आमिर सर नालो ॿुधल आहे कासिम सर जो जेको आहे सो पुटु हो उन मना कई सर राजा हो हिते जो हुन
मना कई त हेॾे पासे सां कोन था सर ईअं लॻी जहिड़ो को गर्क थियो हुजे सर तबाह थियल शहर आहे फिटल शहर जिनी को अहिड़ी को दरिया जो को आयो ज़लज़लो, को तबाही का बि मथे चढ़ो त छोकिरो नज़ारो थींदो हे सॼे घुमण जहिड़ो त न आहे न मथो चढ़ो आहे कई जाइ त मथो चढ़ी हिते वारा हिननि सरकार कहिड़ो कमु कयो आहे सरकार सर पहिरियां त हिन जी थोरी मरामत थी जाए किरी पई हा ही कई पोइ ही नंढी बाउंड्री ॾिनी अथनि ही सर हा उहो जेका ही बाउंड्री वञे हा 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 ही ॿियो हिकिड़ो म्यूज़ियम ठाहियो अथनि रोड ते जी उहो ठाहियो अथनि सर अच्छा जी जी तव्हां कहिड़े डिपार्टमेंट में सर असां ईअं घुमण वारा माण्हू आहियूं सर पोइ दरिया जो गर्क थियो न सर दरिया जो गर्क ही दरिया शहर हूंदा दरिया जे कप ते आहे हा त पोइ इहो दरिया माना हिनखे कयो आहे बाक़ी इहो दरिया तो केॾां थो वञे दरिया न आहे साईं तॾहिं बस हाणे उहो बस निशान आहे आसार आहिनि दरिया जा। हे पाणी छा कंदोकोट में खॾो रहिजी वई पाणी छा जो आहे बाक़ी हाणे इहो पाणी खारो बरसाति पाणी आहे जो गति थींदो आहे शहर वॾो आहे बट जेसिताईं निगाह कयो हा जेको इहो घणा अंदाज़नि घणा एकड़ जो ही सर 392 एकड़ अब होॾे हू छा इहो अछो मक़बरो आहे या मस्जिद आहे छा आहे उहो सर ही जीअं ओलिया साईं आहे न हा ईअं आहे हू ओलिया साईं अच्छा ओलिया ही ज़ेरो पीर आहे हू दादलो साईं आहे ऐं होॾां हिकु साईं कायम शाह आहे ही वॾो शहर आहे लधी पोइ हिते दुआ घुरी थो पोइ हिते जेको हुनखे अखियुनि मां जेको आहे सो हू नाबीनी ख़तमु थी वई अखि ॾिसणु लॻो त पोइ इहो उतारो ठाहे वियासीं इहो असांखे जरे हवाले असांजे कयो ही दरगाह बि असांजे हवाले करे वञी ख़िदमत ऐं ही उतारो असांखे ठाहे ॾिनो हुई मां आऊं त कोन त मुंहिंजे ॾाॾो माना ॾाॾे जो ॾाॾो को तो बि कुझु पढ़ियल लॻे थो मूंखे सर थोरो घणो मेट्रिक पढ़ियो किथे पढ़िया सर इहे टंडो आहे जामे मिलिया ऐं हिते टंडवातम जामे जामे मिलिया सर इहे इहो हाणे हिते स्कूल बि आहे सर प्राइमरी स्कूल हो हिते ऐं हिते जेको टीचर हो सर उहो रिटायर थी वियो हाणे टीचर आहे कोन सर ॿार घणा आहिनि ॿार त इलाही आहिनि सर न पोइ इहो वारी ॻाल्हि कयो ठीकु आहे समझ अच्छा पेट हाणे फिटी असां हीअं रंगी जी सर जो एॾो त न घुमी सघंदासीं न जेसिताईं निगाह पई वञे हा हा सभु पकियूं जायूं आहिनि सही विलेज मोहम्मद छुट्टल सातो स्कूल जी कम जी ॻाल्हि आहे हा, हा। वेझा फोटो कढो वीडियो पोइ फोटो कढो बाबा हाणे त वरी मूं ॿुधा हिन स्कूल जी तो साईं खे ॻाल्हि कई पई न ॿुधा छा पई चए स्कूल कॾहिं कॾहिं इहो ठहियो आहे स्कूल इहो ही स्कूल कॾहिं बाबा हे घणो पुराणो स्कूल आहे बाबे हा तारीख़ ॿुधो 1883 जी जनवरी जी हिन जो फोटो बोर्ड 83 1983 अच्छा 1983 में जी सर हाँ सर मां कयांसि रुगो हाँ सर मां अचूं था रुगो वीडियो ठाहे पूरी जी जी सर हा मां कयूं था जी भाउ हाणे स्कूल जे बारे में ॿुधायो सर ही इलाही जी मास्टर हिते गुड अचो ही मास्टर बीठो अचो बाबा हेॾां अचो जी जी सर हा सिर्फ़ु बाबा अचो देखो जी परेशान न थी छो त परेशान थी विया का ॻाल्हि कान्हे बाबा तव्हां हिते मास्टर रहिया हुया अच्छा कॾहिं रिटायर थियो असांजी अपार्टमेंट थी सर 6/4/1983 हा हा स्कूल 18/1/1983 ते थियो 83 ते हा हा ऐं रिटायरमेंट असांजी थी वई 17 अच्छा
उनखां पोइ स्कूल बंदि पियो आहे हाँ ये को करता है उसे तो आई है उन्हें को उस्ताद हिते हिन- हिकिड़ो उस्ताद आयो पर हाँ। 2 ॾींहं पढ़ाए पोइ वरी वो अच्छा अच्छा टोटल हिन ॻोठ में ही जो ॻोठ आहे छा नालो तव्हां ॻोठ जो मोहम्मद छुटल सातो मोहम्मद छुटल सातो सर जी घणा घणा आहिनि घर आहिनि हिते हिते न सर पण 100-150 खाना ये सवा 100 150 जे अंदर नंढा घर लाइ वही आहे नंढा नंढा घर 150 लाइ पर जे ॿार घणा आहिनि हिते जा ॿार असांजे हिते उन टाइम में 35-36 ॿार 40 जे अंदर छो हेॾो वॾो स्कूल में ॻोठ में 35-36 ॿार छो सर ॿियो स्कूल वरी पासे में आहे हा। अब्दुल्ला सातो हा उन में न पोइ ही फिटियो छा जे करे आहे? फिटो उस्ताद जो हलियो रिटायर थी वियो कॾहिं बंदि थी हुई कोन जेसीं ताईं हुयो उस्ताद हिते ॻोठ जो तेसीं ताईं स्कूल हलियो पियो हा वरी मुंहिंजो छोकिरो जेको हा। बीए कयो वेठो हा उनजे लाइ अप्लाई हेॾा होॾा चयोसीं भला हाणे असांजो को बि मास्टर रहे कोन थो स्कूल हली नथो सघे जॾहिं ॻोठ जो उस्ताद आहे त पोइ चङी तरह हलियो बि पिए ऐं स्कूल त कॾहिं बि हिकु ॾींहुं कॾहिं बि बंदि कोन थियो अच्छा हा हाणे धारियूं अचे थो रहे कोन थो पाणी ॿियो जो सहूलियत कोन्हे मानी टुकर जी माना सिका भारत जे उस्ताद पंहिंजे ॻोठ जो आहे हा त पोइ त कॾहिं बंदि कोन भला ही जेके ॻोठ में रहनि था माण्हू इन्हनि जो छा कमु कंदा आहिनि इहे सभई इहे वीचारा के मज़दूरी कनि था के पनी कनि था हा के वरी मज़दूरी हेॾा होॾा कंदा पर पनी एतिरी कान्हे के जंहिं कर जो ॿ आहे पंहिंजी ॿियनि जी कोन्हे पर इहो शौर आहे ॿारनि खे पढ़ाइण जो अथनि या ध्यानु आहे त हींअर पोइ ही जॾहिं स्कूल ही बंदि आहे त पोइ हाणे हाणे किथां था वञनि ॿार पढ़णु हाणे रांदियूं पिया कनि जी न न जेको तव्हां चओ ॿियो स्कूल आहे उते आबर सां उते स्कूल हुयो पर हिते हितां जा ॿार वरी उते कोन हा उहे वरी हिते वेठा आहिनि अच्छा चलो सही ही स्कूल अच्छा ही ज़िलो कहिड़ो आहे जी सांगड़ सही जी साईं छा चयो सर जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं हे असां आया आहियूं ब्राह्मणाबाद जो फिटल शहर ॾिसण हिते हा सांगड़ वेंदे वाट ते आहे जी सर ऐं उन में हिते असांखे हे मिलियो त हे जेको घर आहिनि जेके 200-300 घर आहिनि आस पास में टुकर में हे बि वॾो हिते ॻोठ आहे हिन महिल ऐं सहता क़ौम हिते रहे थी जी सर पोइ हिते असांजी नज़र पई हिन ते स्कूल ते त हे रियाज़ अली नौजवान सहतो असांखे मिलियो आहे हिते उस्ताद आहे हे साईं रिटायर कयो अथई हाणे हितां हिन स्कूल उस्ताद जमालदीन सहतो आहे हा इहो हाणे साईं रिटायर कयो आहे हिते हे ॿारड़ियूं बि ॾिसो हा हे बि हिते मौजूदु आहिनि जेके चाहिनि थियूं पढ़णु हिते ॿार ॿिया बि आहिनि खोड़ हा त हे स्कूल आहे हे बोर्ड तव्हांखे ॿुधाईंदो त हिन जा कोड बि सरकारी अलर्ट थियल आहिनि इहे बिल्डिंग ठहियल आहे 2 बिल्डिंगूं आहिनि हू वीरान पई आहे परियां छोकिरियुनि जे लाइ हुई उहा हा हाणे हे उस्ताद रिटायर थियो आहे त ॿार खे छुटी कराए छॾी अथऊं ॿियो उस्ताद सरकार ॾे कोन थी ऐं हिते सभु वज़ीर वड़ा जेके बि साहिब इक़्तिदार माण्हू आहिनि साहिब हैसियत उहे हिते ईंदा रहनि था ऐं हे विज़िट बार बार कंदा रहंदा हे मंसूरा जुड़वा शहर आहिनि ब्राह्मणाबाद फतेह थियो त मंसूरा नाले सां इस्लामी मर्कज़ ठहियो नालो उन ब्राह्मणाबाद मंसूरा रखियऊं जेको बि हाणे फिटल आहे सॼो आसार उन जा बीठा आहिनि हाणे असांखे ॾुख हिन जो आहे त हे स्कूल जेको आहे उन जी पोइवारी थियणु खपे बाक़ी वञी सरकार ॼाणे आर्कियोलॉजी खातो ॼाणे पाण ॼाणनि असांजो हुन सां गर्ज़ु न आहे असांजो गर्ज़ु आहे त जेके असांजा ॿारड़ा आहिनि जेको मुस्तक़बिल आहे असांजे सिंधी क़ौम जो उन्हनि जो तालीम जो हक़ु आहे बुनियादी ऐं इहो क़ौम जो मुस्तक़बिल आहे उहो असांजो बहाल थियणु घुरिजे जी असांजो सिर्फ़ु इहो हिते सरकार नामदार खां मुतालबो आहे त महिरबानी करे हे कोड बि अलर्ट थियल आहिनि माना बजट बि सरकार में रखियल आहे जी हा हिन जी मामूली मरमत आहे हे उस्ताद रिटायर थियल आहे हे रियाज़ अली आहे हिन जो वॾो भाउ BA पास आहे हिन ॻोठ जा आहिनि इहे सही त महिरबानी करे इन्हनि खे हिते ई को भली हल्के सल्के खाते में हे पाण वॉलंटियर आहिनि वीचारा रज़ाकार तौर ते पढ़ाइण लाइ तयारु आहिनि हा हा पर हाणे ज़ाहिर आहे को हथ थो रखे न हिननि जो सही सही तो असां इहो अर्ज़ु कंदासीं वरी बि सरकार खे जी त हिननि जी पोइवारी थियणु खपे ऐं इहो फिटल शहरनि खे आबाद करण खां आर्कियोलॉजी आबाद करण खां उहा बि तारीख़ आहे असांजी पर असुलु मुस्तक़बिल आहे असांजो उन्हीअ खे सिक्योर कयो वञे त असांजा ॿारड़ा पढ़नि जी त इहे कुझु सुठा शहरी थियनि त पोइ दाऊं था कयूं त असांजे सिंध में सुधारो न आहे सुधारो कीअं थींदो असांजो क़ौम जा मुस्तक़बिल जा ममार जेके आहिनि उन्हनि वीचारनि खे ख़बर ई कान्हे जी त सुधारो कीअं थींदो आहे हा तो मां एतिरो अर्ज़ु कंदुमि असां सिंधवीअनि जे प्लेटफॉर्म तां बि मां नाइब सदर आहियां सिंधवीअनि जो त हे असांजो जेको तालीम जो सिंध सॼे में हालत इहा आहे हे त स्कूल ठहियल ठुकियल आहे कोर्ट बि अलर्ट थियल आहिनि माना सरकार हिनखे मञियो आहे त असांजो आहे त उन पंहिंजी शइ खे पंहिंजो कनि महिरबानी करे असांजो एतिरो अर्ज़ु आहे महिरबानी सर थैंक यू
अच्छा बाबा तव्हां कहिड़ी क्लास में हुयो? अच्छा बाबा तव्हां बि पढ़ंदा हुयो? अच्छा हाणे जो उस्ताद कोन्हे बाबा त पोइ हाणे तव्हां न पढ़ंदा आहियो स्कूल जे टाइम ते? हाणे भला पढ़ंदव जे उस्ताद अचे हाणे जेकॾहिं उस्ताद न अचे त पोइ पढ़ंदव? सरकार उस्ताद मुक़ररु करे त पोइ पढ़ंदव। ऐं तव्हां जहिड़ा ॿिया ॿार बि खोड़ सारा हूंदा। हाणे तव्हां रांदि खेॾो न ॿार मस्जिद में वेठा आहिनि जेके हिननि खे सॾु कर न ॿार हाँ सर थी वियो सर हाँ सर क्लोज थी सर हाँ सब थी सो या गोठ यू सी होत वसाण तालको जाम नवाज अली डिस्ट्रिक्ट सांगरा सही सही अगर सही अंग्रेजी पढ़ो हाँ काबू आहे त छा काबू आहे यो हे इन जो वॾो आहे बचो सही सो स्कूल जी बिल्डिंग्स ऐं बिरमण आबाद आहे वॾो तारीख़ी मक़ाम ऐं उनजे भर पासे में ही स्कूल आहे प्राइमरी जो ऐं चवनि था को वॾो ॻोठ आहे स्कूल न आहे हिते सो हिन वीडियो जो मक़सदु आहे त हिन वीडियो खे शेयर कयो वधि में वधि ऐं तव्हांजे हिन शेयर करण सां थी सघे थो हीअ स्कूल आबाद थी वञे हीअ जेके नंढियूं न्याणियूं पढ़नि पियूं बाबा तुंहिंजो नालो छा आहे? हाँ राज़ेला हाँ तूं घणनि सालनि जी कुझु ख़बर आहे? अड़े तुंहिंजो नालो छा आहे? साइमा ऐं तोखे ख़बर आहे तूं घणे सालनि जी? अड़े तोखे ख़बर कान्हे वञ ऐं तोखे ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे? हाँ ख़ालिदा तूं छा पढ़ंदी तूं? हाँ छा थींदी पढ़ी छा कंदी तूं? हाँ भला तूं छा कंदी पढ़ी छा कंदी? हाँ अड़े पढ़ी ख़ुशहाल थींदा? वाह वाह तूं ॿुधा मां तूं ॿुधायो पढ़ी छा कंदी? छा थींदा? होशियारु थींदा ते हाँ सही ॿिया हिते घणा ॿार आहिनि हिते तव्हां मस्जिद में आहे हुते मदरसे पढ़ंदा आहिनि? अच्छा सही सही ठीकु पंहिंजे ई ॻोठ जा ॿार आहिनि पंहिंजा आहिनि जेसिताईं सरकारी को उस्ताद अचे तेसिताईं कुझु न कुझु को तव्हां या को नौजवान पंहिंजे क़ौमी जज़्बे सां छो जो ॿार त पंहिंजे ॻोठ जा पढ़ंदा आहिनि। मुंहिंजो छोकिरो जेको BA कयो वेठो आहे उनजी दरख़्वास्त मूं ॾिनी आहे BA पास आहे हाणे उनखे मूं चयो तूं पढ़ा वेही ऐं तूं वेही पढ़ा मौलवी साहिबु क़ुर पाक पढ़ाए सुबुह जो टाइम ते क़ुर पाक जी तालीम ॾे ऐं उनखां पोइ तूं पढ़ा वेही हाणे सभु को आहे मज़दूरनि जे पुठियां खोड़ आहे हिननि जे लाइ ॿारनि जे लाइ त हाणे इहो जो पढ़ाए त ख़र्ची हिनखे घणी महीने में खपे त चांहि पाणी पंहिंजा लटा कपिड़ा धोआरे छॾो छो जो ॿार हितां जा पढ़ंदा ख़र्ची ॿाहिरों जेको माण्हू ॾे जेसिताईं सरकार को उस्ताद मुक़ररु करे छो जो असांजी सरकार खुड़तड़ मडल आहे छड़ो IG जे कढा बदिली थिए हे थिए हो थिए हुननि जो छड़ो मथे में उहो सूर आहे पंहिंजे ई ॻोठ जा ॿार आहिनि जेकॾहिं फ़िलहालु ख़र्ची थिए जेकॾहिं को मौज़ूद को माण्हू जेकॾहिं को हिते पढ़ाइणु घुरे न त अहिड़ी तव्हां हेॾी ज़िम्मेवारी खणणु चाहियो था तव्हां छा तव्हांजो माना हिते पढ़ाए तव्हां पढ़ाए कोई बि ॿारनि खे छा पढ़ाइबो पंहिंजे ई ॻोठ जा ॿार आहिनि न जेसिताईं सरकार मुक़ररु करे तेसिताईं पंहिंजा ॿार पंहिंजा ॿार टे 2-3 रुपया तव्हांखे किथां मिलनि हिकिड़ो सोलर जी प्लेट इहो त जीअं भला हिकिड़ी शइ हले छा जो उन सां जेको मूंखे सम्झ में अचे थो असां त हलाईंदासूं पिया असां पढ़ाईंदासूं ऐं पाण बि त पढ़ाईंदुसि वेही हा छो जे जेका बि हूंदी वीचार पंहिंजा महिनत कंदासूं तमामु सुठे तरीक़े सां हलाईंदासीं पर हाणे एतिरो आहे जो सरकार वरी पाण निंड में न सुम्ही रहे ऐं पोइ उस्ताद न ॾिए पोइ हाणे ही जेके हा तव्हांजो मतिलबु सरकार दिलजाए करे न सुम्ही पवे घणे भाङे उस्ताद अची वियो हा सुधी पवंदी सुम्हे न पोइ वरी असांजी बि पोइ वारी करे सरकार भई ग़रीब आहिनि ज़रूरु हेतिरो महिनत कनि पिया पोइ भले असांजी महिनत बि ॾिसनि सरकार हीअं बि करे सघे थी हाणे जेकॾहिं असां हे हाणे चाढ़ींदासीं त ॾंडो चढ़ंदो हाणे थोरी ॻाल्हि आहे असांजी पोइ ॾंडो चढ़ंदो हे सॼी दुनिया में फैलिबो हाणे 85,000 माण्हू आहिनि असांजे हिन ग्रुप में ऐं सॼी दुनिया में आहिनि इहे सरकारी जेके सेक्रेटरी विक्रेटरी शेख इम्तियाज़ फलाणा इहे बि हिन ग्रुप में मां त इहा ॻाल्हि चवां त सरकार इहे बि कंदी खातई छो त हिते पासे स्कूल हूंदा न त वंदा उस्ताद हूंदा हेॾे होॾे कंहिंखे न कंहिंखे चवंदी पोइ तूं हुते वेंदो कर पोइ उस्ताद नालो लिखी वेंदो उहो हिते 2 ॾींहं ईंदो 4 ॾींहं घुमी थी वेंदो या उनजी मालिकी तव्हां करणी आहे ॿार कंदो मालिकी त उनजी मालिकी कंदो जेकॾहिं मुक़ररु थिए त इहो आहे 2 नंबर जी ॻाल्हि आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे चांहि पाणी जा पैसा किथां कराए ॾियूं सोलर जो प्लेट बि हणो संभाल पाण कजो पखा जी 2 लॻनि ॿिन्ही में त गर्मी आहे हाणे जी त
उहो ख़र्ची घणी घटि में घटि चऊं जो में तव्हां रियाज़ अली जेको आहे पंहिंजो चांहि पाणी जो बंदोबस्तु करे पेन वठी खा उहो त चवां सर उहे जेतिरो मुनासिब तव्हांखे लॻे हुयो जेतिरो मुनासिब ॿियो न त हफ़्ते जा 5 ॾींहं हलो हाणे हिकिड़ा 5 ॾींहं कमु करे तूं इहो जेको आहे त हीअं करियो इहो पंहिंजो नालो ॿुधाए पहिरियों रियाज़ अली रियाज़ अली पंहिंजो मोबाइल नंबर ॿुधाए मुंहिंजो ख़्यालु आहे त साहित्य बि हुन में 03000219628 वरी ॿुधाइजां 03000219628 ठीकु आहे सही रियाज़ अली जो इहो नंबर आहे जी सर ऐं इनशाला वरी तव्हां सां असां फ़ोन ते बि कॉन्टेक्ट में रहंदासीं जी जी ऐं जेको बि साईं जन जो चयो आहे जी सर इनशाला हुन ते पूरो लहंदासीं ऐं हिनखे कोशिशि कयूं था असां इंशाल्लाह अलॻि सां हेॾा वॾा माण्हू न आहियूं जी पर वरी बि हिकिड़ी कोशिशि कयूं था त असां त कंदो त हा त हिन शइ खे आबाद कजे पर तव्हांजा असांजा ई प्यारा आहिनि ॿार पर सुवाल इहो आहे त यानी अगरि तव्हां अगरि थोरो साथ ॾींदव जी जी बिल्कुलु सम्झ हीअ तव्हांजा बचा न भाउ बिल्कुलु असां मां हीअ माना ईअं लॻंदो आहे मुंहिंजी धीउ वञे जी 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 सम्झे असांखे इहो अफ़सोस यार असांजी जीअं धीअ पढ़नि थियूं हीअ छो कोन थियूं पढ़नि सर फरिश्ता थी आयो असांजे त न असां फर्स्ट असां गुनाहगार माण्हू असां आहियूं चाहियो तव्हां रुॻो हिकिड़ो कमु कयो जी सर जेसि ताईं असां तव्हां सां राब्ते में रहूं जी सर तेसि ताईं तव्हां रुॻो हिनखे थोरो सफ़ाई सुथराई करे हिकिड़ो बिल्कुलु सर सिस्टम तव्हां पंहिंजो ॿारनि खे आणियो जी जे अगरि बेंचूं न आहिनि या डेस्कूं न आहिनि छा त फ़िलहालु माना पट थिए न उहो साईं चए ॿुधाए वरी फोटो फर्नीचर आहे फोटो स्कूल हिकिड़ी चयो लॻे थो कुझु बेंचूं आहिनि न फर्नीचर आहे फर्नीचर आहे सभु कुझु आहे हा सिर्फ़ु उस्ताद आहे उस्ताद न सही बाक़ी सर सेटअप आहे जी फर्नीचर आहे माना तव्हां राज़ी हो न त जे अगरि हिनखे आबाद कयूं त हुनमें तव्हां असांजो साथ ॾींदव न हाणे हिन शइ ते राज़ी अलाए केरु कोन थींदो असां कीअं असां त हिन लाइ भला बिल्कुलु हाणे एतिरो न भला हिन 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 ॻोठ जो चङो मुड़ुसु मां केरु आहे आहे उहो चङो मुस्लिम जो बाबा अच्छा हाणे तव्हां माना हाणे तव्हां माना आहियो न माना संभालींदो माना तव्हांजो ख़ानदान आहे न त इन जो मतिलबु त को बि हिते अगरि स्कूल ई खुले को मुखालिफ़त तव्हांजी न कंदो न कंदो या ईअं त न ग्रुपिंग आहे त बाबा हू चए मुंहिंजो ॿार बि या हे बि वेहण लाइक़ु आहे कमरो जी सर ही आहे पर हाणे हिकिड़ी छित बि भीतर भीतर किरनि था हिन जा बि किरनि था हिनखे पहिरीं त असां इहे सभु ॿिए नंबर जी ॻाल्हि आहिनि हाणे हो जेकॾहिं तव्हांजा ॿार वधनि था ॿियनि खे बि चओ त पोइ हिते कुझु आहे मतिलबु इस्तेमालु थी सघे थो सघनि था थोरी रिपीटिंग हा पवंदी ही ब्रह्मणाबाद जो फिटल शहर आहे असीं हिते आयासीं सांगड़ वेंदे वाट ते अचे थो जी पोइ हिन जे सॼे पासे खां जितां असां हलूं पिया हींअर इहो जॾहिं हिते फतेह थियो हो शहर त उन वक़्तु इस्लामी दर्सगाह ठहियो मंसूरा नालो रखियो वियो उन जो सॼे हथ ते उन जा आसार आहिनि हीअ मस्जिद ई वॾी हिते बराबरि इस्लामी मर्कज़ हो जेको पोइ वरी वक़्त सां गॾो गॾु हुनजी तबाही थी वई पोइ हाणे सबबु वरी तारीख़दान ॼाणंदा ऐं खॿे हथ ते सॼो इलाइक़ो जेको आहे इहो को 7 एकड़नि में आहे को तक़रीबन को 300-400 एकड़ आहे जी इहे सॼो शहर जा आसार आहिनि पर ढेर पिया आहिनि दड़ा पिया आहिनि हा हा हिननि जी का मालिकी नथी आहे सही थोरा जो डिपार्टमेंट्स कमु कनि थियूं सिंध सरकार जूं बजटियूं बि आहिनि फंड बि आहिनि हा पोइ जेकॾहिं मालिकी थींदी हिन जी त पोइ इहा तारीख़ सिंध जी तारीख़ आहे जेका महफ़ूज़ थी वेंदी आईंदा लाइ जी हिते ॻोठा सहता क़ौम रहे थी ऐं हिते आसपास नंढा नंढा ॿिया बि ॻोठ आहिनि जिते को 100 में को 1000-1500 ॿार थींदा दरे घटि तक़रीबन जेको हिते वारे माण्हुनि ॿुधायो असांखे जी त उन्हनि जे तालीम जो को जोॻो बंदोबस्तु कोन्हे हिकिड़ो हिते प्राइमरी स्कूल सैंक्शन थियल आहे 80s जो आहे उहो वरी 83 में शुरू थियो ऐं 70 में उस्ताद जो रिटायर थियो आहे त उन खां पोइ हिते उहो बंदि कयो वियो आहे कोई ॿार नथो पढ़े हाणे ताला लॻा पिया आहिनि हुते ऐं इहो सरकारी खाते में अञा ताईं लिखियल आहे उन जा कोड बि अलर्ट थियल आहिनि सभई सही सो असांखे इहो ख़्वाहिश आहे असांजी त ॿारनि जे लाइ तालीम जो सिलसिलो जारी थिए हिते हा हा ऐं त जीअं रोशनी आईंदा लाइ बि असांजे जेको मुस्तक़बिल आहे सिंधी ॿारनि जो कुझु हिते बहितरी सां तालीम मिले हा हा ऐं को हे घणो को ॿारड़ी में न आहे हे शहर आहे रोड आहे मेन थोरो 2-3 किलोमीटर अंदरि आहे मेन रोड खां सांगड़ वेंदे त इहो हाणे ध्यानु सरकार ॾियणु खपे सरकार खे हिन पासे ते सही सही हितां जा हे जेके दोस्त आहिनि जेको उस्ताद रिटायर थियो आहे जमालदीन साहिबु इन जा पुट आहिनि 2 हिकिड़ो वॾो पुटु आहे उहो BA पास आहे ग्रेजुएट आहे हुन दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि मास्तरीअ लाइ ऐं ॿियो हुनजो पुटु आहे नंढो जेको रियाज़ अली साहिबु तो बीठो आहे वीचारो हिते इहो सेक्रेटरी साहिब खे पाण दरख़्वास्तूं ॾेई आयो आहे साल 2 अॻु में ऐं हुन खां पोइ कोई बि पोइवारी न थी आहे हुनजी तदावारी न थी आहे पोइ हुनजी कंहिं बि को उन ते ध्यानु न ॾिनो आहे हाणे हे वीचारो चवे थो त मूंखे चौकीदारी कयो त मां पढ़ाइण जो कमु बि कंदुसि चौकीदारी बि कंदुसि हिते ऐं पढ़ाइण जो उस्ताद जेको वॾो भाउ आहे जेको उहो मास्तर थिए जेकॾहिं त छो त 2 क्लास आहिनि ठहियल जेके आहिनि त उते ॿारड़ियूं बि पढ़ंदियूं ॿार बि पढ़ंदा त हिकिड़ो उस्ताद पूरो न पवंदो ॿार घणा आहिनि तमामु ऐं थी सघे थो पोइ को सरकार खे ई वरी इलाजु कंदोसीं को कमिरो ठाराए ॾियो असांखे ॿियो बि सो हाणे इहो असांजे हिते अचण जो
जेको मक़सदु आहे त कुझु ॿारनि जे लाइ बि कुझु रोशनी थिए त उहो सिंध सरकार जो तवजो ॾियारायूं था असां त महिरबानी करे पंहिंजे जेको हुनजो फ़राइज़ मनसब आहिनि उन ध्यानु ॾियनि त मिनिस्टर जेको आहे हींअर तालीम खाते जो गनी साईं सईद गनी साहब आहे उन खे बि अर्ज़ु आहे ख़ासि तौर ते तमामु उहो फ़हमीदो ऐं संजीदा माण्हू आहे त थोरो ध्यानु ॾे हिते अचे ब्रह्मांड शहर बि फिटल बि ॾिसे अची सही ऐं साईं सरदार शाह खे वठी अचे भली छो त उन जो हिकिड़ो सेक्शन आहे त हे वरी तालीम खातो आहे त मां सम्झां थो त हिते इहा रोशनी फैली सघे थी हिन जी थोरी कोशिशि सही सही थैंक यू हे प्राइमरी उस्तादनि जी जेका तंज़ीम आहे उन में बि त इहो कमु थींदो आहे न त उस्ताद जेको रिटायर थियो उन ॿार खे नौकिरी ॾियनि त उहे छा था कनि पेटे लफ़ारा उहे कुझु कोन था कनि ऐं तंहिंखां पोइ हीउ ॾाॾो हिन जो हुयो उहो असां दाहूं करे रोई रोई ॿीठासीं हुन औलाद खे ॾिनी वञे असां औलाद खे कोन मिली ॾाढो उस्ताद हुयो न ॾाॾो असांजो चौकीदार चौकीदार अच्छा हा जंहिं तमामु सुठी ख़िदमत कई जी तंहिंखां पोइ ॾाॾे खां पोइ वरी हिननि दरख़्वास्त ॾिनी त बाबा इहो असांजो हक़ु आहे ॿियनि खे सभिनि लाइ किथे किथे जा माण्हू अचनि था पर असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो सो उनजे लाइ बि असां दरख़्वास्त ॾिनियूं न वधीक त ऑफिसरनि खे रहमो अच्छा हाणे त को चौकीदार ते रखियल त आहे न कोई ओड़ो हा उहो वीचारो आहे अचे थो उहो हितां जो किथां जो न साईं उहो आहे पर अचे थो ड्यूटी त करे पियो अच्छा साल ॿ साल अॻ में वरी हिकिड़ो माका हुयो टंडे आदम जो माका ज़ात जो ॾाढी सां हुयो ॾाढी सां नौजवान हुयो ऐं सिहतमंद हुयो पोइ उहो वरी बदिली कराए वियो छा सर उहे वरी न आयो आहे